जी नाज़रीन, करमपुर मावा सां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद में मंगी बिरादरी पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज जी अॻुवाणी ॻोठाणनि मोहम्मद हाशिम मंगी, अब्दुल रसूल मंगी, फ़हीम मंगी पारां ॿारनि समेत पाक किताब खणी एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़ मुतासिर दाईंदे चयो त 62 वॾेरो गुल हसन मंगी संदन ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। मुतासिरनि वधीक चयो त 2 महीना अॻु वज़ीर अली खान जतोई, शाहनवाज़ खान पैंवार, नूर नबी खान बंगलाणी ऐं ॿियनि मोज़िज़िन जी अॻुवाणी में ज़मीन जो फ़ैसिलो थियो हो, जेको फ़ैसिलो असांजे हक़ में आयो। हाणे 2 महीननि खां पोइ ज़मीन जी विरासत थियणी हुई। हुननि चयो त असांजे अबनि ॾाॾनि खां खाते वारी ज़मीन आहे जंहिं ते वॾेरो कब्ज़ो करणु चाहे थो। अॼु वॾेरे जे हथियार बंदनि असांजे माण्हुनि खे धक आया, जेके इस्पताल दाख़िल आहिनि। ज़ख़्मियुनि में न्याज़ मंगी, अब्दुल्ला मंगी ऐं ॿिया शामिल आहिनि। हुननि वधीक दाईंदे चयो त तंहिंखां पोइ ॾंडा बरदार माण्हुनि घर में घिड़ी औरतुनि ॿारनि ते तशदुद कयो। हुननि सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध दियाजी लाड़काणो, SSP शिकारपुर ऐं ॿियनि वसवरनि खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वसी असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बियाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर। हक़ जी खाता पहिरियों त असांखे चए तव्हांखे खातो कोन्हे। असां मुख्ताकार पुराण था खणी वियासीं, महर हुयो, असांखे हुन खाता सचा नकुल कढी ॾिनो। असां सरदार वज़ीर अली खान जतोई वटि वियासीं, जंहिं असांजो फ़ैसिलो कयो। महबूबा नथो मिले। उन फ़ैसिले करण जे मुताबिक़ हिन चयो त मां रोटी हणो सारी तव्हांखे मां ॾींदुमि। जॾहिं सारियुनि जो टाइम आयो आहे, हाणे असां माण्हू वठी हथियार बंद मुनीर पुटु मोहम्मद बख़्श जो हिकु मीरपर आहे लुंडी जो, 5-4 ॿिया आहिनि, गुलाम नबी आहे, आबिदास आहे, नाहक करे असांजो ज़मीन ते कब्ज़ो करे टेकड़ा माननि जा हणी वेही सुठो गोॾी कयासीं। असांजो भाउ टेक्स कान हुयो, असांखे ख़बर ई कान हुई। हुनखे थकणी न्याज़ खे भॼी करे शिकारपुर मोकिलियो अथऊं। असां सां वॾो ज़ुल्म आहे, असां ना इंसाफ़ी आहे। असां इंसाफ़ कयो, ज़ुल्म न थिए, असां सां नाहक थियो। आला अख़्तियारनि खे असांजो नोटिस आहे त असां इंसाफ़ थिए। वॾे वज़ीर असांखे असांजो इहा क़ुरान जे हक़ ते असां क़ुरान निड़ा कयूं पिया, असां सां हक़ जो ज़ुल्म न थिए, नाहक कयो।